नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि, जिन मां हिकु नायाब कालम तव्हांजी नज़र पेश कजे थो। मोहबत में मंदी बेड़ाई। अॼुकल्ह जे हिन नफ़्सा नफ़्सी दौर में खाधे पीते जी शयुनि जी खोट सां गॾोगॾु मोहबतुनि जो बि हिकु वॾो फुक़दान आहे। हर तरफ़ मुआशिरे में ज़ख़ीरा अंदोज़ ऐं नफ़रतूं फैलाईंदड़ अंसर पंहिंजी जॻह विलारे चुका आहिनि। जेॾांहुं नज़र दौड़ाइबी तेॾांहुं बहरूपियनि जो राइज मिलंदो। हवस ऐं हिर्स परस्ती पंहिंजूं सभु हंधूं ओरांगे चुकी आहे। मुआशिरो इंतिहा दर्जे ताईं पहुची चुको आहे। इंसान खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे, पोइ भले उहो खणी कंहिं रत जे रिश्ते में ई छो न ॿधल हुजे। हर तरफ़ पंहिंजे मफ़ादनि जी जंग जारी आहे। दोस्तियूं यारियूं सभु मक़सद ख़ातिर निभाइजी रहियूं आहिनि। जिते इज़तदार इंसान ते कंहिं चापलूस खे फ़ौक़ियत ॾिनी वञे, उते मोहबतनि जी प्रचार कंदड़ सवाइ उमेदुनि जे कुझु ॿियो करे बि छा था सघनि। इहे तोलू मोलू मोहबत जे ॾींहं जो नालो ॿुधी गुलाब जा गुल खणी निकिता। सोचो त कंहिंखे ॾियूं। पोइ वॾा साह खणी आह भरींदे चयऊं, असां बेरोज़गार सां भला केरु त मोहबत कंदो। हिते त हर ॻाल्हि जी क़ीमत आहे, सवाइ मतिलब जे केरु सलाम बि नथो करे। उन ई कशमकश में लखाने हिननि जे हथ में गुल ॾिठा त हलियो आयो, छाकाणि जो उनखे गुलनि पाइण जो शौक़ु रहियो आहे। पुछाई, भाऊ तव्हां मुंहिंजे लाइ बीठा आहियो? ही त अॻे ॿाड़िया वेठा हुआ। हिकदमि चयाऊं त असां पंहिंजी मंगेतरनि खे ॾींदासूं। वॾी रड़ करे लखाने चयो, जिन शादियूं कयूं आहिनि उन्हनि खां त पहिरीं पुछो, पोइ गुल ॾियो। परियां चाचो चौकीदार लठ जे सहारे हली अची पहुतो। चयाईं, मूंखे अव्हां जूं ॻाल्हियूं ॾाढियूं वणियूं। चयईं, वीचारा अणॼाण आहिनि, कुझु सम्झाणियूं ॾियो वञा, मतां फ़ाइदो रसी वञे। ॿुधो मुंहिंजा अब्बा, पंहिंजे ॻोठ जे भरिसां अधे खानू वारी होटल जे उभरंदे तरफ़ जेको मिटी वारो वॾो दड़ो ॾिसो पिया, उते वीचारो निमरू नाले हिकिड़ो हमरा रहंदो हो। ॾाढो शौक़ीन हूंदो हो। रीसा में 2 टे शादियूं करे वरिताईं। कुझु वक़्तु गाॾो गहलींदो रहियो, जेसीं ताईं ताक़त हुयसि। अबे खे चवां, जीअं जीअं उमिरि वई झुकंदी, बसि न पुछ। सॼो ॾींहुं माल चारींदो। जीअं ई सांझी वक़्तु वापसी घर वरंदो, ॼण को घर में धारियो कुतो दाख़िल थियो हुजे। रड़ो रड़ लॻी वेंदी हुई। बसि सटका असां पंहिंजे कननि सां ॿुधंदा हुआसीं। आख़िरकार वीचारो काके ओभाए जे बाबे जी ओताक ते भॻल खट ते उमिरि गुज़ारे पूरी कयाईं। उहो दड़ो अञा शाहिदी पियो ॾिए। बसि बचड़ा, कुझु ख़्यालु कजो, वक़्तु ॾाढो तंग अथव। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।